खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। मूंखे न्यूयॉर्क का ख़बर ॾिनारो त ईरान में यूक्रेन जे मुसाफ़िर जहाज़ खे मुबैना तौर ते मिसाइल सां निशानो बणाइण जी नई वीडियो साम्हूं अची वई आहे। परॾेही मीडिया ते हंधड़ हिन वीडियो खे गुज़िरंदी ईरान में तबाह थींदड़ यूक्रेन जे मुसाफ़िर जहाज़ जी वीडियो बणायो पियो वञे। इन हादसे में जहाज़ में समूरा 176 मुसाफ़िर फ़ौत थी विया हुआ। परॾेही मीडिया मूजिबि जहाज़ खे मिसाइल सां निशानो बणायो वियो आहे, जॾहिं त वीडियो में ॾिसी सघिजे थो त राति जे वक़्तु आसमान ते तेज़ रोशनी सां गॾु हिकु मिसाइल नुमा हथियार ज़ाहिर थियो हो ऐं हवा में ई टकराइजो, जंहिं सबबु बाहि जा शोला बुलंद थिया ऐं धमाके जी आवाज़ ॿुधण में आई। अमेरिकी अख़बार न्यूयॉर्क टाइम्स जो चवणु आहे त वीडियो में जहाज़ खे जंहिं जॻह ते निशानो बणायो वियो आहे, हीउ उहो ई हंधु आहे जिथे जहाज़ जा ट्रांसमिशन सिग्नल मुअतल थिया। न्यूयॉर्क टाइम्स मूजिबि जहाज़ उॾाम खां पोइ वापसि एयरपोर्ट तरफ़ मुड़ण खां कुझु मिंट जो उॾाम कंदो रहियो, जंहिं खां पोइ उन में बाहि लॻी ऐं तबाह थी वियो। बर्तानिया जे हिकु आज़ाद रिसर्च वेबसाइट दावा कई आहे त जियोलोकेशन टेक्नोलॉजी ऐं ॿियनि टेक्निकनि सां इहा वीडियो ईरानी इलाइक़े परंद मां हासिल कई वई आहे, जॾहिं त न्यूयॉर्क टाइम्स ऐं CNN तरफ़ां इहा वीडियो पंहिंजे ज़रियनि खां हासिल करण जी दावा कई वई आहे। बर्तानिया रिसर्च वेबसाइट जो चवणु आहे त इम्कान आहे त जहाज़ ते 2 मिसाइल फायर कया विया हुजनि, जंहिं खां पोइ उते मौजूदु कंहिं शख़्स इहा वीडियो ठाही, जॾहिं त न्यूयॉर्क टाइम्स जी रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त धमाके जी आवाज़ ॿुधंदे ई उते मौजूदु कंहिं शख़्स वीडियो ठाही। पर अरब ख़बरूं ॾिनल इदारे अल जज़ीरा जो चवणु आहे त वीडियो जी आज़ादाना तस्दीक नाहे थी सघी। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।